अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, पेश आहिनि सिंध मां मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि जूं अहम ख़बरूं। ॾहेरकी में गैरत जे नाव ते मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं हिक ॿिए शख़्स खे क़त्ल करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रतन लाल मूजिबि पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ॻोठ पीरबख्श गाबराणी में पेश आयो। अली रज़ा नाले शख़्स अशरफ ख़ातून सां संदसि घर मिलण वियो हो। मुड़ुस निंड मां जाग थियण ते गैरत जे नाले ते पंहिंजी ज़ाल अशरफ ख़ातून ऐं अली रज़ा खे क़त्ल करण खां पोइ फ़रार थी वियो। पुलिस मूजिबि ॿिन्ही जा लाश पोस्टमार्टम लाइ ॾहेरकी इस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाशुनि खे वारसनि हवाले कयो वियो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। भांसदाबाद में मुसलसल बरसातुनि खां पोइ एशिया जे वॾे मंछर ढंढ जे पाणी में बि रिकॉर्ड इज़ाफ़ो थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिबि नई गाज ऐं नई नियंग शरीफ़ समेत मुख़्तलिफ़ नई जो पाणी मंछर ढंढ में दाख़िल थी रहियो आहे। आबपाशी खाते जो चवणु आहे त मंछर ढंढ जे पाणी जी सतह में 5 फुट इज़ाफ़ो थियो आहे। मंछर ढंढ में पाणी सतह 13.4 RL रिकॉर्ड कई वई आहे। आबपाशी इंजीनियर महेश कुमार जो चवणु आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि अंदरि मंछर ढंढ जे पाणी में वधीक इज़ाफ़े जा इम्कान आहिनि। मंछर ढंढ जो पाणी अड़ल वाह ऐं दानस्तर वाह ज़रिए सिंधु दरिया में बि छोड़ कयो पियो वञे। होॾां मंछर में तेज़ी सां चाढ़ सबबि बंदनि ते पाणी जो दबाव वधी रहियो आहे। इरिगेशन अमले जी नाअहली सबबि बंदनि जी मरमत रोलड़े जो शिकार थी वई आहे। तंगवाणी वासी पोरियत सऊदी अरब में रोड हादसे में फ़ौत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मेहताब मलिक मूजिबि ॻोठ कंडल जाफ़री जो रहवासी पोरियत रखियो जाफ़री मज़दूरी लाइ सऊदी अरब वियल हो, जेको मके में रोड हादसे में फ़ौत थी वियो। नौजवान जे फ़ौत थियण जी इतला बाद घर भातियुनि में कोहराम मची वियो ऐं संदनि ॻोठ में तॾो विछायो वियो आहे। सीमेंट छो नथो ॾीं, मुंहिंजी कॉल छो नथो अटेंड करीं। लालू रैंक में दुकानदार खे ग्राहक गोली हणी छॾी। दुकानदार रतो रत थी वियो। शहरनि जान बचाए वरिती। शहरी वारह लाड़काणो रोड बंदि करे धरणो हणी वेही रहिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर बदरदीन मुगेरी मूजिबि लालू रैंक जे दुकानदार दीन मोहम्मद ख़ास खेली ते ग्राहक समी चांडियो सीमेंट न ॾियण ऐं कॉल अटेंड न करण सबबि पिस्टल ताणे वरितो ऐं फायर पिणु कया। ॿई ॼणा हथे पइजी विया। दुकानदार मामूली ज़ख़्मी थी पियो। शहरनि विच में पई दुकानदार जी जान बचाए वरिती। वाक़े ख़िलाफ़ शहरी लालू रैंक थाणे ते गॾु थी विया। दीन मोहम्मद जी फरियाद ते जवाबदार ख़िलाफ़ एनसी दाख़िल कई वई। गिरफ़्तारी में देर सबबि शहरनि वारह लाड़काणो मुख्य रोड बंदि करे धरणो हयो ऐं बदअमनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मलकानी शरीफ़ वेझो यूसी ॾाॾह जे ॻोठ मलिक बहावल ख़ान में 2 सालनि जी नींगरी अक्सा धीअ मोहम्मद फज़ल खे पोलियो जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद रेबारी मूजिबि 2 सालनि जी मासूम अक्सा घुमण फिरण खां लाचार थी खट हवाले थी वई आहे। ग़रीब माइट मक़ामी अताई डॉक्टरनि खां इलाज कराइण ते मजबूर आहिनि। नींगरी जे वालिद मोहम्मद फज़ल खोखर एसएस न्यूज़ खे ॿुधायो त 15 ॾींहं अॻु न्याणी खे बुख़ार थियो हुयो। मक़ामी डॉक्टरनि खां इलाज करायो पर को बि फ़र्क़ु न पियो। न्याणी जी हिक टंग फिरी वई आहे, जंहिं करे पोलियो जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। नींगरी जो इलाज कराए खेसि माज़ूर थियण खां बचायो वञे। कराची में अमीरपुर ख़ास वासी नींगर पुरस्रार नमूने गुम थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि कमसांगी आयल मीरपुर ख़ास वासी 15 वरियनि जो नींगर सरफराज़ कराची जे लालू खेत वारे इलाइक़े मां पुरस्रार नमूने गुम थी वियो, जंहिं जो अञा ताईं पतो न पियो आहे। गुम थियल नींगर जे पीउ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरफराज़ कराची कमाइण लाइ हिकु होटल ते कम लाइ बीठो हो। होटल मालिकनि जो चवणु आहे त सरफराज़ खेनि बिना ॿुधाइण जे हथां निकिरी वियो आहे। हुन चयो त पुलिस थाणे ते इतला पिणु ॾिनो आहे, पर पुट जी का ख़बर नाहे पई। हुन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त पुट जी ॻोल्हा में संदनि मदद कई वञे। जैकमाबाद में बरसातुनि खां पोइ गैस्ट्रो ऐं कालरा बेकाबू। हिकु नींगरी फ़ौत केतिरा ई ॿार सिविल अस्पताल समेत मुख़्तलिफ़ सेंटरुनि में दाख़िल कया विया।
एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम ब्रोही मूजिब जैकमाबाद में गैस्ट्रो ऐं कालरा बेकाबू थियण सबबि 8 वरियनि जी नींगरी तानिया सिविल अस्पताल में फ़ौत थी वई, जॾहिं त केतिरा ई ॿार गैस्ट्रो ऐं कालरा सबबि सिविल अस्पताल समेत मुख़्तलिफ़ सेंटरनि में दाख़िल कया विया आहिनि। कालरा सबबि हिक ई घर जा 3 ॿार अबू बकर, सरफराज़ ऐं सानिया सिविल अस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। उन्हनि खां अलावा अल्लाह बख्श, हामिद अली, अली अहमद समेत 8 ॿार सिविल अस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। ज़िले इंतज़ामिया समेत सिहत खातो गैस्ट्रो ऐं कालरा खां बचाव लाइ के बि उपाय न वरिता आहिनि। खैबर में यूसी फ़कीर नूह होथियाणी जे अवामी आज़ाद पैनल तरफ़ां इलेक्शन थियण खां पहिरियां अवाम खे तोहफ़ो ॾिनो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सलेमान वसाण मूजिब यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी मेन लाइन जेका 50 साल पुराणी ऐं नाकारा बणिजी चुकी हुई, उहा आज़ाद उम्मीदवार वाइस चेयरमैन फ़कीर इस्माइल सूमरे जी कोशिशुनि सां लखनि जी बजट सां मंज़ूर थी वई। खैबर ख़ासि खेली वाटर ते थंभा ऐं तारूं लही वयूं। इलाइक़े वासियुनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। उन मौक़े ते सलीम सिंधी, गुल मोहम्मद खोसो ऐं रहमतुल्लाह सूमरो चयो त इलाइक़े जो वॾो मसइलो हल थियण ते खेनि ख़ुशी थी आहे। हू अवामी आज़ाद पैनल जे उम्मीदवारनि खे वोट कंदा। काज़ी अहमद वेझो ॻोठ महरू जो रहवासी ताहिर महर तालका प्रेस क्लब अॻियां बाअसर माण्हुनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद इस्तियाल मूजिब हुन इल्ज़ाम हणंदे चयो त ॻोठ जा बाअसर यार मोहम्मद महर, हाशिम महर, अहमद महर, कासिम महर, सालेह महर ऐं कुझु ॿिया माण्हू संदसि प्लाट, ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हुन आला इख़्तियारनि खे अपील कई त संदसि प्लाट ते कब्ज़ो कंदड़ बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॼाम नवाज़ अली थाणे दलोर मोरी वेझो ॻोठ मलूखाणी में बरसाति जो पाणी कढण तां मकरानी ऐं मलूखाणी बिरादरियुनि जे विच में झेड़ो थी पियो। झेड़े में लठनि, कुहाड़ियुनि ऐं सिरिन जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो। हिकु औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख्श राजपर मूजिब ज़ख़्मियुनि में मलूखाणी बिरादरी जा आसिफ अली, नवाज़, दिलशाद, मोहम्मद ख़ान ऐं हिकु औरत साहिबज़ादी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल टंडो आदम नियो वियो, जितां खेनि ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो। मलूखाणी बिरादरी जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मकरानी बिरादरी जे माण्हुनि बेगुनाह संदनि माण्हुनि खे ज़ख़्मी कयो आहे, इंसाफ़ कयो वञे। खोड़ा वेझो ॻोठ लड़ी उॼण में नींगर सां मुबैना तौरु जिन्सी ॾाढाई जी कोशिश, एनसी दाख़िल। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जवाद हसन मूजिब खोड़ा भरिसां ॻोठ लड़ी उॼण में जवाबदारनि 8 वरियनि जे नींगर अनीस उॼण खे खंभे साणसि मुबैना जिन्सी ॾाढाई जी कोशिश कई। उन सिलसिले में नींगर जे पीउ अवेस अहमद उॼण इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदारनि ज़ाहिद पुट हादी बख्श ऐं ज़हीर पुट अमीर अली उॼण ज़बरदस्ती संदसि पुट सां कमत जे फसल में जिन्सी ॾाढाई करण जी कोशिश कई। नींगर जी रड़ियुनि ते पहुतासीं त जवाबदार फ़रार थी विया। हुन इहो पिणु इल्ज़ाम हयो त जवाबदार ज़ाहिद जो पीउ हादी बख्श धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। हुन घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। होॾां खोड़ा थाणे ते वाक़े जी एनसी दाख़िल कराई वई आहे। हिंगोरजा में तेज़ बरसाति इंतज़ामिया जा पोल पधिरा करे छॾिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ मोहसिन सोलंगी मूजिब बरसाति खां पोइ शहर जे ग़रीबाबाद मोहल्लो, दड़ाई सोलंगी ऐं गुलशाह गाज़ी सूमरा समेत मोहल्लनि में बरसाति जो पाणी तलाउनि जी सूरत में बीही वियो। शहरनि टाउन कमेटी आॾो हिंगोरजा लिंक रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन अब्दुल गफ़ूर सूमरो, अज़ीज़ुल्लाह सेहतो, हाजी नबी बख्श शेख, शमसुद्दीन मतो ऐं ॿियनि चयो त नाअहल टाउन कमेटी इंतज़ामिया ऐं एडमिनिस्ट्रेटर अकबर भंभरो जी नाअहली सबबि बरसाति जो गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीहजी वियो आहे। हुननि वधीक चयो त जेसिताईं घरनि ऐं घिटनि में बीठल बरसाति जो पाणी सफ़ाई सुथराई करे नेकाल न कयो वेंदो, तेसिताईं एहतजाज जारी रहंदो।